माहीन पंहिंजे इंटरव्यू में ॿुधायो त 4 ॾींहं जो प्यार बदनामी जी बाज़ार जी ज़ीनत बणियो। कूड़ा वाइदा, कोल करार, सभु जिस्म जी हासिलात जा हरबा हुआ। जॾहिं उहा हवस पूरी थी त मुंहिंजी ज़िंदगी जा सभु सुख, पंहिंजनि जो प्यार, अबे जी इज़त ख़तमु थी वई। हिन समाज में मर्द नंढी उमिरि में कचो गोश्त खाईंदड़ मासूम जानवर आहे। जॾहिं हू वॾो थिए थो त वॾे गोश्त जी लज़त में आदमखोर थी वञे थो। जदीद तौर में असांजे माहौल में औरतूं शिकार आहिनि ऐं मर्द शिकारी आहिनि। किथे शिकार सिंगार जी शिकारी अॻियां अचे थो त किथे शिकारी सिंगार जी शिकार अॻियां अचे थो ऐं शिकार पंहिंजे बलिदान ॾियण लाइ तयारु थी वञे थो। ही कहाणी आहे उन माहिन जी जंहिं जिस्मानी मुसरत ख़ातिर पंहिंजी तालीम विञाई, पंहिंजा रिश्ता विञाया, पंहिंजा प्यारा कावड़ाया ऐं पोइ सॼी उमिरि जो सुख विञाए हिकु माज़ूर सां मुकमल मुहताजी वारी ज़िंदगी गुज़ारण लॻी। माहीन ॿुधायो त मां कंहिं पोस्ट ते कमेंट कयो ऐं उन मनहूस अची मूंखे जवाबु ॾिनो। पराई पोस्ट ते जंहिंखे हिन वक़्तु मां मनहूस चवां थी, उन जो पहिरियों कमेंट पढ़ी मां हिन खे अहल इल्म ऐं बाज़ोक़ सम्झो। फ़ौरन कमेंट खां पोइ हिन जी फ्रेंड रिक्वेस्ट मूं वटि पहुती। मां कंफर्म कई ऐं हिन मैसेज कयो, मां थो रायतो आहियां अव्हां जो ऐं पोइ असांजी कचहरी जो सिलसिलो हलियो। न राति जी ख़बर पवंदी हुई न ॾींहं जी। मां सम्झंदी हुअसि त हू सिर्फ़ु हर वक़्तु ऑनलाइन मुंहिंजे इंतज़ार में वेठो आहे। असांजी कचहरी खे महीनो गुज़रियो। मूंखे चयो, काफ़ी ॾींहंनि खां तोखे ॾिसण जी ख़्वाहिश आहे। मां नाज़ अंदाज़ कंदी रहियसि। मूंखे बि उहा ॻाल्हि पसंदि आई हुई त को हर मुंहिंजी वेही तारीफ़ करे ऐं हू बिल्कुलु ईअं ई कंदो हो। पोइ नेठि हिकु ॾींहुं मूं हिन खे पंहिंजे तस्वीर मोकिली ऐं हू 3 ॾींहं उन तस्वीर जी तारीफ़ जा तराना पढ़ंदो रहियो। मां बि सफ़ा हिन जे वेझो थी वियसि। हिकु ॾींहुं ज़िद कयई वीडियो कॉल ते अव्हांखे ॾिसंदसि। मां चयो, न मूंखे वीडियो कॉल ते ॻाल्हाइण न ईंदो आहे। हिन ज़िद कयो, चयई तूं सिर्फ़ु चुप करे वेह जां ख़ामोशी सां। मां रुॻो तोखे ॾिसंदसि ऐं पोइ घणी मेड़ मिंथ बाद वीडियो कॉल ते आयसि। हिन मूंखे पहिरीं नज़र सां ॾिठो। 30 सेकंडनि खां पोइ मां कॉल कटे वियसि ऐं पोइ हू 3, 4, 5 ॾींहं मुंहिंजे हुस्न जी वाखाण कंदे न पियो थकिजे। कुझु ॾींहं मस गुज़रिया। वरी चयई, न ॾिठो आहे अव्हांखे। ॼण वरिहं गुज़री विया आहिनि। मुंहिंजी दिलि में बि शोख़ी पैदा थी पई। नेठि हू साॻियो ज़िद करणु लॻो ऐं उहा कॉल मिंट खां मथे हली, जंहिंमें असां सिर्फ़ु थोरो ई ॻाल्हायोसीं ऐं घणो हिक ॿिए खे ॾिसी पिए मुस्कुरायोसीं। नेठि उहा वीडियो कॉल वारो सिलसिलो रोज़ जो मामूल थी वियो। कचहरी बि साॻी। हिकु ॾींहुं हिन चयो, अव्हांजी ब्रेज़र ज़ाहिर थिए पई। मां शरारती लहजे में हिन खे चयो, छा थो ॾिसीं? वीडियो कॉल ते तुंहिंजी नज़र एॾांहुं कीअं वई? हिन मुस्कुराए चयो, तूं सरापा सूंहं आहीं। जिते ॾिसां थो नज़र नथी हटे। नेठि ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में मुंहिंजा बि कपिड़ा लही विया ऐं मां उन मिलियल मुसरत में मख़मूर थी अहिड़ो नशो महसूसु कयो हो जो कॉल जी एंड खां पोइ मां फ़ौरन आरामी थी वियसि ऐं वीडियो कॉल ते गुज़िरियल पल मूं अॻियां आकाश में उॾामंदड़ पखियुनि वांगुरु पिए फिरिया ऐं पोइ उहो सिलसिलो असांजे मामूल में शामिलु थी वियो।
पोइ आहिस्ता आहिस्ता ॼण मूंखां हू परे थियण लॻो। मां हिन खां कई भेरा पुछियो त अहिड़ो छा थियो आहे जो तूं अॻु जहिड़ो नाहीं रहियो? छा मूंखां का ख़ता थी आहे? मुंहिंजूं अहिड़ियूं ॻाल्हियूं बि ॼण हिनखे न वणण लॻियूं। कॾहिं कॾहिं अहिड़ा जवाब ॾींदो हो जो आउं सोचींदी हुयसि, जेको माण्हू मानी बि मूंखां पुछी खाईंदो हो, उहो माण्हू कीअं थो मूंखां परे वञे। मां हिन ते पंहिंजी मुहबत जे पांवर ते हिकु ॾींहुं तमामु घणो ज़ोर भरियो त हू तल्ख़ लहजे में नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाए वेठो। वीडियो कॉल जो तवील सिलसिलो जंहिंमें अंग अंग जो नालो ऐं चुमिन जा इशारा कंदो हो। हाणे अचानक मां हिनखे एतिरी बुरी लॻण लॻसि, जेको पहिरियां चवंदो हो अव्हां ॻाल्हायो था त ॼण गुलाब जा गुल टिड़ी था पवनि। अॼु उहो माण्हू हीअं कीअं थो चवे त अव्हां बकवास न कयो ऐं पंहिंजी ज़बान बंदि रखो। नेठि अहिड़ो बि ॾींहुं आयो जंहिं ॾींहुं मुंहिंजे पेरनि हेठां धरती खिसकी वई ऐं मूं महसूसु कयो त को जबल मुंहिंजे मथां किरियो आहे। पल भर लाइ भायमि त ॼण ही जबल जेॾी मुंहिंजी क़बर आहे। जॾहिं हिन मूंखे चयो त माहीन, तुंहिंजी क्लासमेट मूंखे ॾाढी वणे थी, उनजो मूंखे नंबर ॾियो ऐं उनखे पारत कयो। उहो ॿुधी मुंहिंजे बाग़बान जहिड़ो मनु हिकदमि ततल सहरा जी रेत में तब्दील थी वियो। मां हिनखे सम्झायो त अव्हां जे मूं सां मुहबत सिर्फ़ जिन्सी लज़्ज़त जे ख़ातिर हुई। अव्हां मूंखे छॾे मुंहिंजी दोस्त जो नंबर था घुरो। मूंखां कहिड़ी कमी रहिजी वई हुई? हिन चयो, माहीन, मां उनखे सिर्फ़ अव्हां जी दाह ॾींदसि। मां वरी खेसि चयो त शिकवा शिकायत मुहबत जो हिसो आहिनि। अव्हां मूं सां बयां कयो, कावड़ कढो, दड़का ॾियो, पर हिन हिकु ज़री न ॿुधी ऐं पंहिंजे ज़िद ते क़ाइमु रहियो। मां हिनखे नेठि पंहिंजी दोस्त लैला जो व्हाट्सएप नंबर मोकिले ॾिनो ऐं पोइ हिन ईअं ई साॻियो वर्ताउ मुंहिंजी सहेली लैला सां बि कयो। हिकु ॾींहुं लैला खे चयईं, तव्हांजी सहेली आफ़िया वणे थी, उनजो नंबर ॾियो। लैला जज़्बाती बि हुई ऐं हिन फ़रेबी सां इश्क बि करे वेठी हुई। हिन वहशी छा कयो जो लैला जा नाज़ेबा वीडियो रिकॉर्ड करे मूं ॾांहुं मोकिलियईं ऐं मुंहिंजा नाज़ेबा वीडियो लैला ॾांहुं मोकिले चयईं त अव्हां ॿिन्ही जा मूं वटि सबूत आहिनि। जेकॾहिं अव्हां ॿिन्ही गॾिजी पंहिंजी सहेली आफ़िया खे मूं ॾांहुं मुतवजे न कयो त मां अव्हां जा उहे वीडियो इंटरनेट ते वायरल कंदसि। उन परेशानी लैला जी ऐं मुंहिंजी ज़िंदगी ज़हर करे छॾी। ॾींहुं राति असां परेशान थियण लॻासीं। न पढ़ाई में का दिलचस्पी रही, न घर जे कंहिं कमकार में, न ई घर वारनि सां ॻाल्हाइण ते दिलि चवे पई। उन सोच में माहीन चयो मां सख़्तु बीमार थी पई हुयसि ऐं मां ज़हनी विलोड़ में पाण खे पल पल कंहिं नएं अज़ाब जे मुंहं में ॾिठो। उहा पीड़ा, सूर, ॾुख, परेशानी 2 महीननि ताईं रोज़ लैला खे ऐं मूंखे कंहिं सख़्तु अज़ाब जहिड़ो मौत ॾींदी हुई। ऐं हू वक़्तनि ब वक़्तनि असांखे ज़हनी टार्चर कंदो रहंदो हो। नेठि असां ॿिन्ही गॾिजी सलाह कई त भला आफ़िया खे राज़ी कयूं। अॼु घर वियासीं ऐं ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में टाइम गुज़री वियो, पर असां आफ़िया सां का बि ॻाल्हि न पिया करे सघूं। आख़िरकार आफ़िया ख़ुदि पुछो। हू वॾी चालाक, चुस्त ऐं ज़हनी तौरु बालिग़ हुई। फ़ौरन चयईं, अव्हां परेशान आहियो, का ॻाल्हि आहे? अव्हां मूं खां लिकायो थियूं? उन ॻाल्हि ॿुधण खां पोइ माहीन ॿुधायो त मुंहिंजे मुंहं ते हिकु मशकूक मुर्क तरी आई हुई ऐं आफ़िया फ़ौरन पुछियो, हाणे ज़रूरु ॿुधायो छा मामिलो आहे? ऐं पोइ मां आहिस्ता आहिस्ता ख़ौफ़ में डिॼंदे ॻाल्हि करणु शुरू कई।
आफ़िया बि लैला ऐं मुंहिंजूं ॻाल्हियुनि में साथ ॾींदी रही जीअं असां खुली ॻाल्हि करे सघूं। आफ़िया उहो सभु कुझु ॿुधी चयो त अव्हां हद दर्जे जूं बेवकूफ़ आहियो। पाण सां गॾु अव्हां केतिरनि ई शागिर्दनि जी ज़िंदगी तबाह कंदव। तव्हां परेशान न थियो, मूं ते एतमाद कयो, मां अव्हांजे उन मसइले मां जान आजी कराए सघां थी। आफ़िया रूबरू वञी हिन मनहूस सां मिली ऐं चयईं त तूं क्लास जी नंढड़ियुनि छोकिरियुनि खे ख़राब थो करीं, उहो अमल सुठो नाहे। नतीजे में हू तपी बाहि थी वियो ऐं अंदर में अची ख़ौफ़ वेठसि, मथां को मूंखे बुरो भलो चवे। ख़ौफ़ में वञी माहीन ऐं संदसि सहेली जूं उहे वीडियोज़ इंटरनेट जे ज़रिए फेक अकाउंट ते वायरल करे छॾियईं। थोरे ई टाइम में उहे वीडियोज़ हर कंहिंजी मोबाइल में गर्दिश करणु लॻियूं। पोइ माहीन ॿुधायो त मुंहिंजी ऐं लैला जे मालिकनि तरफ़ां पढ़ाई बंदि थी वई, मोबाइल फ़ोन खसिया विया। माहीन वधीक ॿुधायो, उन्हनि ॾींहंनि में मुंहिंजी पंहिंजे ई हिक सौट सां शादी कराई वई, जेको पोलियो सबबु हिक टंग खां माज़ूर हुयो। पर ॻाल्हि ॻाल्हि ते हू मूंखे गारियूं ग़िलाज़त भरिया जुमिला ॻाल्हाईंदो हो त तूं बदकार आहीं। माहीन ॿुधायो, मुड़ुसि ऐं साहुरनि पारां रोज़ ताना मेहणा ॿुधी बचकर ख़ुदकशी जी कोशिशि कई, पर बची वियसि ऐं इस्पताल में पीउ भाउर पुछा करण बि कोन आया सवाइ माउ खां। माहीन ग़म में बुॾल आवाज़ ऐं अखियुनि में तरी आयल लुड़क लिकाईंदे चयो त मुंहिंजी त उमिरि नंढी हुई, जवानी जो जोश हो, पतो न पियो त पढ़ाई वारी उमिरि में ई शादी थी वई ऐं अहिड़ो पीउ माउ जो सुंदर घर छॾे हिते अची माल जे वाड़े जी सफ़ाई कंदसि। उन सॼे अमल में कंहिंजो बि ॾोह नाहे सवाइ मुंहिंजी नादानी जे। मां हथ ॿधी नंढी उमिरि जी छोकिरियुनि ऐं शागिर्दाणियुनि खे गुज़ारिश कंदसि त ख़ुदा जे वास्ते पंहिंजी इज़त सां न खेॾो। न्याणी जी इज़त पीउ जो पटको, भाउ जो शान हूंदी आहे, पर जॾहिं का न्याणी अहिड़ो किरियल अमल करे थी त मुआशिरे में पीउ जो पटको ऐं भाउ जी इज़त दाग़दार थी वञे थी। पाण खे ऐं पंहिंजे हम उमिरि सहेलियुनि खे सम्झायो त ख़ुदा पारां मिलियल एॾी ख़ूबसूरत ज़िंदगी खे रुसवाई जे तंदूर हवाले न कयो। पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारनि जी इज़तुनि जो ख़्यालु कयो।